सिंध के सलाम। स्टाफ रिपोर्टर दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक सोशल वेलफेयर डिपार्टमेंट हैदराबाद ॿहराड़ी पारां यूनाइटेड एक्टिव सीबीओ जे सहिकार सां इंसानी हक़नि ऐं असां जूं ज़िम्मेवारियूं जे عنوان हेठि हिकु रोज़ा सेमिनार बिस्मिल्लाह टाउन हैदराबाद में मुनक़द कयो वियो। सेमिनार जी सदारत सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त अली सोलंकी कई। स्टेट सेक्रेटरी जाफर यूनाइटेड एक्टिव सीबीओ नेटवर्क जे जनरल सेक्रेटरी रहमतुल्लाह सोलंकी सरअंजाम ॾिना। कुरान मुक़दस जी सआदत मोहम्मद यूसुफ सोलंकी हासिल कई। आयल महिमाननि खे बिरहतर कैप्टन में सदर परान सोलंकी अजाणो ॾिनो। तक़रीब खे ख़िताब कंदे अक़िलती मेंबर बूटा इम्तियाज़ चयो त असांजे मुल्क जे आइन में अक़िलतनि खे तमामु हक़ ॾिना विया आहिनि, पर अफ़सोस जो अमली तौर बिल्कुलु उन जो उबतड़ आहे। लीगल एड सोसाइटी जे अॻुवाण ज़ाहिद अली मिसो चयो त लीगल एड सोसाइटी इंसानी हक़नि जे हासिलात लाइ रोज़े अव्वल खां मैदान में लथल आहे। असां अवां सां हर मोड़ ते गॾु आहियूं। थरदीप जे अॻुवाण शमीम अख्तर चयो त अक़वाम मुतहिदा जे गॾियल इंसानी हक़नि जे चार्टर ते असांजे मुल्क पाकिस्तान बि सही कई हुई त हर सूरत में इंसानी हक़नि जी पासदारी कई वेंदी, पर हिते औरतुनि, ॿारनि, ट्रांसजेंडर्स ऐं अक़िलतनि जे हक़नि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। मारवी समाजी तरक़ियाती तंज़ीम जे अॻुवाण ज़िबन सामला चयो त सभ खां पहिरीं असांखे नज़रअंदाज़ कयल तबक़नि जे माण्हुनि जी पोइवारी करणी पवंदी, उन्हनि सां गॾु बीहणो पवंदो। आख़िर में सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त अली सोलंकी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त यूनाइटेड नेशन्स ह्यूमन राइट्स डिक्लेरेशन जे ऐलान मुताबिक़ हिन दुनिया में रहंदड़ सभु इंसान समाजी, सियासी, मज़हबी, इक़्तिसादी, माशी, सक़ाफ़ती, रंग, नस्ल, मतभेद ऐं बिना फ़र्क़ जे सभु बराबरि आहिनि। हर माण्हू कुदरती तौर ते आज़ादु ॼाओ आहे, उन करे असांखे हिक ॿिए जे हक़नि जो एहतराम करणो पवंदो। उन लाइ अचो त गॾिजी माण्हुनि खे संदन हक़नि बाबति आगाही ॾियूं त जीअं हू पंहिंजे हक़नि खे सुञाणंदे उन्हनि जी हासिलात लाइ जिदोजहद कनि। इन मौक़े ते रूरल डेवलपमेंट कोऑर्डिनेशन काउंसिल जे चेयरमैन मुमताज़ कोरी, ग्रेट मैनर्स वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन यूसुफ सोलंकी, सिंध सुराण चैरिटेबल ऑर्गेनाइज़ेशन जे मोहम्मद रहीम सोलंकी, अली नवाज़ सोलंकी, थरदीप जे कैसर परवीन ऐं फहमीदा जुणिजो, लीगल एड सोसाइटी जी एडवोकेट शहनाज बुरड़ो, पीर मोहम्मद नूनारी, अला ॾनू सुंगरो, बरादी ख़ासकली, नाज़िम ख़ासकली, सदाम आराई ऐं रसूल बख़्श शिरकत कई।